अस्सलाम वालेकुम नाज़रीन मां आहियां तव्हांजो पंहिंजो दोस्त ज़ैन अली। उम्मीद आहे तव्हां सभु ठीकु हूंदा ऐं पंहिंजी ज़िंदगी में ख़ुशि हूंदा। नाज़रीन अॼु जेका आऊं तव्हांजे साम्हूं वीडियो खणी आयो आहियां उहा वॾी अफ़सोसनाक वीडियो आहे जेका तव्हां ॿुधी करे ग़मगीन बि थी वेंदा। असां बि ॿुधी करे ग़मगीन थी वियासीं। नाज़रीन कुझु देरि पहिरीं तव्हां वीडियोज़ ॾिठियूं हूंदियूं जेके रिपोर्ट्स बि ॾिठियूं हूंदियूं जिन में इहो ॿुधायो वियो हो त रूबी अली इर्शा जागीरानी जो जेको आहे सो एक्सीडेंट थी वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त रूबी अली इर्शा जागीरानी जो जेको एक्सीडेंट आहे उहो कराची में थियो हुयो। ही शूटिंग ॾांहुं वञी रहिया हुआ, रस्ते में हिननि जो जेको आहे सो एक्सीडेंट थी वियो। एक्सीडेंट खां पोइ जेको आहे सो हिननि खे अस्पताल में मुंतक़िल कयो वियो। अस्पताल में हिननि जी जेका हालत आहे उहा नासाज़ हुई। उन मां जेको रूबी अली आहे सो हुनजी जेका आहे हालत तमामु वॾी ख़राबु हुई। उन जे लाइ हींअर कुझु देरि पहिरीं इहो ॿुधायो वियो आहे त रूबी अली जो इंतकालु थी वियो आहे। नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त रूबी अली जो हींअर इंतकालु थी वियो आहे। सिंध जी जेका मशहूरु कलाकार हुई, मशहूरु जेका आहे सा एक्ट्रेस हुई, उन जो अॼु इंतकालु थी वियो आहे। कुझु देरि पहिरीं इन बाबति जेको आहे सो ॿुधायो पियो वियो त हुननि जी हालत जेका आहे तमामु घणी ख़राबु आहे, पर हींअर इहो ॿुधायो पियो वञे त रूबी अली जो इंतकालु थी वियो आहे। त नाज़रीन वीडियो तव्हां ताईं असांखे पहुचाइणी हुई। महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब कंदा। वरी बि तव्हांखे हिकु दफ़ो ॿुधाईंदो हलां त अॼु ॾींहं जो रूबी अली इर्शा जागीरानी जेको आहे उहे वञी रहिया हुआ शूटिंग ॾांहुं त रस्ते में हुननि जो एक्सीडेंट थी वियो। एक्सीडेंट खां पोइ हिननि खे अस्पताल में मुंतक़िल कयो वियो, जंहिंमें डॉक्टर्स जो इहो चवणु हुयो त हुननि जो जेको आहे ट्रीटमेंट जेको मुकमिल तौर ते कयो वियो, पर ट्रीटमेंट जेको आहे सो उहो मुकमिल न थी सघियो। उहो उन जे करे त रूबी अली जो जेको आहे हाणे कुझु देरि पहिरीं इंतकालु थी वियो। वॾी अफ़सोसनाक ख़बर आहे। असांजो ॿुधी करे जेको आहे सो दिलि उदास थी वियो आहे। नाज़रीन इहा हुई अॼु जी ख़बर। मज़ीद वीडियो ॾिसण जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, ताकी अचण वारियूं सभु वीडियोज़ तव्हां ताईं पहुची सघनि। दुआ में यादि।